मसद को वजा महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्फाज़ल जे मता जे महबूब मुस्तफ़ा सही तो असा के अपने अम्मा जी पारत कदारा ओ नौजवानो अबो वास्ते कई जरे तू नडड़ो है तू नडड़ो है तू राइंदो है अबो त पराए तरह जो मजदूरी करे दो ताबा मिलदा अपे के ताबा मिलदा दड़का मिलदा सीने में हुए भी बर्दाश्त कंदो अबो ये लफ्ज़ चवंदो जे करे बच्चे दाबाई दाबर दड़क जे करे मां मजदूरी छड़ी त बच्चे जो पेट केर पालींदो। बच्चे को ये बयान तो क्या इंशाल्लाह पहुंचे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अल्फाज़ अल मुबारक ते नजर करे जे महबूब मुस्तफ़ा सही तो असा के अल्फाज़ चई विया जे महबूब तो असा के अपे अम्मा जूं पारतियूं कयूं हे त महबूब मुस्तफ़ा सही जूं पारतियूं पर हिन में रब भी अपे अम्मा जी पारत खई अथई तू त अपे ते कुहाड़ियूं खणंदो तू त अपे ते यार कुहाड़ियूं खणंदो डाटा खणंदो पर रब ये ऐलान कया अपे के तू झिड़क भी न दे अपे के तू उफ भी न चवजा सुभान अल्लाह तू असा त अपे ते कुहाड़ियूं पिया खणो तू डाटा पियो खणी पर रब तो चे झिड़क भी न दीजा महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से वट पाक मुस्तफ़ा से वट नौजवान आयो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वट नौजवान आयो आका से वट पाजे अब्बे जी शिकायत दाखिल करावा चवे तो ओ मुझा महबूब मुअम्मर जे साब सा वापार जे साब सा बार नीदो वयम आका मुझे अब्बे मुझा पैसा खपाया न मुझो माल खपायो ये चुड़पुर चले रहे बस जिते आयो वेठा खैर आप बस इनमें सॼो माहौल ख़राब आका से वट नौजवान आयो एड़ा अबो मुसल्लो विचा कर रब के दुआ में दादी रहो हो रब के चवे पियो मुझा रब करीम अल्लाह मां बच्चो इन जिलाए कौन घुरियो मई जो मूंखे महबूब मुस्तफ़ा सैयदो दाही अॻियां कंदो अल्लाह मां बच्चो इन जिला कौन घुरियो मई जो मुजरिम बणाए करे महबूब वटि अची वेंदा मुजरिम बणाए करे मूंखे महबूब जे साम्हूं पेश कंदो चवे तो ओ मुंहिंजा रब करीम या पैसा ॾे या मुंहिंजो फ़ैसिलो कर उन टाइम ते रब करीम जिब्रील के चयो ओ जिब्रील जी या रब जलील वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद के चयो ओ मुंहिंजा महबूब हे नौजवान तो वटि अॻे कोन पहुतो आहे हिन जे अबे जे अखियुनि जा ॻोढ़ा मुंहिंजे अर्श ते अॻे पहुता सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुंहिंजा महबूब हे नौजवान तो वटि अॻे कोन पहुतो आहे हिन जे अबे जे अखियुनि जा ॻोढ़ा मुंहिंजे अर्श ते अॻे पहुता ऐलान करे छॾ अंत व मालुक लियबी ओ मुंहिंजा महबूब हिन नौजवान खे चओ छाजा अबे का हिसाब पियो वठी तू भी पंहिंजे अबे जो तुंहिंजो माल भी अबे सुभान अल्लाह छाजा अबे का फैसला पियो वठी तू भी पंहिंजे अबे जो तुंहिंजो माल भी अबे जो ओ नौजवानो आहिनि त तो असांजा पर यार पार थियूं अर्शन मथां पियूं थियनि आहिनि असांजा पर पार थियूं मथां खां पियूं
जे अबे यार बचपन का वठी करे तो असांखे कीअं वॾड़ो कयो वा, कीअं बे वॾो कयो, कीअं अम्मा वॾो कयो। अॼु तो असांखे अबे जो खंगड़ बि कोन थो वणे, अबे अम्मा जो खंगड़ कोन थो वणे। करे अबे अम्मा ईअं न चया, जो नौजवानो करे अम्मड़ के चओ अम्मा उहे रिलका ते ॾेखार जेके बचपन में असां उन्हनि ते मुटंदा हुआसीं, उन मुट ते तूं सुम्हंदी आहे, सुके पासे असांखे सुम्हारींदी हुई। अम्मा के चओ अम्मा उहे रिलका ते ॾेखार, अॼु चऊं था आयूं ई असां, अॼु चऊं था आयूं ई असां। अबे अम्मा त ईअं कोन चयो त बच्चे रोई करे मुंहिंजी निंड फिटाई आहे। अबो अम्मा त ईअं चवंदा आहिनि त बच्चनि जो रोअण त कमु आहे। अॼु तूं असांखे अबो अम्मा नथो। सोना जॾहिं इहे ॿई हस्तियूं वयूं पोइ विच ते पतो पवंदो त अबो अम्मा छा। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजो साहबी तव्हां आलिमनि खां हे वाक़ियो ॿुधी आया आहियो। सोणे अलकमा रज़ी अल्लाह ताला अन्हु सजो आख़िरी वक़्तु आहे पर अम्मा नाराज़ आहे, साहबी रसूल ज़बान ते कलमो जारी कोन थो थिए। साहबी रसूल अम्मड़ नाराज़ आहे, ज़बान ते कलमो जारी कोन थो थिए। महबूब खे सॼो वियो आका तव्हांजो साहबी आहे, साईं जन अकमा जे मथां बीठा पाण परे पुट कलमो पढ़, अखियुनि मां नीर वहनि था। जे साईं ॾाढा कलमा पढ़िया तव्हांजे मथां। अम्मड़ खे घुरायो, अम्मा थी चवे दिलि ॾुखाई अथई, दिलि साईं पंहिंजी हिकमत इस्तेमालु कई, काठियूं गॾु करायूं। अम्मड़ इनखे चइबो अथई साईं काठियूं गॾु करायूं, चई साईं काठियूं छो गॾु करायूं अथव, चई अम्मा आख़िरत जी पाउ मथे आहे, दुनिया जे पाउ में साड़ियां थो। चए थो साईं बच्चे खे कीअं अखियुनि जे साम्हूं सड़ंदे ॾिसंदमि, गवाह रहिजो मां बच्चे खे माफ़ करे छॾियो। सुहिणो बिलाल थो चवे अम्मड़ जॾहिं माफ़ीअ जा लफ़्ज़ कढिया ऐं साईं बि कलमो न पढ़ियो, अरकमा अॻे ई पढ़णु शुरू कयो। साईं जन मुस्कुराइनि पिया, मुंहिंजो सहाबी जन्नत पहुची। सोना अम्मड़ जी दुआ इहा जे अबे अम्मा तो असांजे लाइ पराए तरह जूं मज़दूरियूं कयूं हुयूं, जे अबे अम्मा पराया मेड़ा बि सटिया यार। अबो त ईअं चवंदो मुंहिंजे जिस्म ते भले पुराणो लटो हुजे, मुंहिंजे बच्चे जे जिस्म ते नओं लटो हुजे, मथां कोई दोस्त मेड़ो न ॾेई विझेसि। अबो त ईअं न चवंदो मां बच्चे खे ईअं बागड़ी रही भीलनि वांगुरु घुमाया, न चवंदो मुंहिंजे जिस्म ते भले फाटल लटो हुजे, मुंहिंजे बच्चे जे जिस्म ते नओं लटो। अॼु उहो वक़्तु छो विसरी वियो, उहो घड़ियूं असां खां छो विसरी वियूं, जो अॼु असांखे इहे शयूं वणनि ई कोन। ओ मुसलमानो, ओ मुसलमानो यार अबे जो क़दुरु उन्हनि खां पुछी आहे, अम्मड़ जो क़दुरु उन्हनि खां पुछी आहे जिन वटि इहे ॿई शख़्स न आहिनि, जिन वटि इहे ॿई हस्तियूं न आहिनि। उन्हनि खां पुछ त अबो छा थींदो आहे, उन्हनि खां पुछ त अम्मा छा थी। महबूब जा साहबी फरमाइनि था कॾहिं महबूब मुस्तफा साईं खे ॾिठोसीं, साईं जन वटि हिकु कुराड़ी आई आहे जेकी उठ ते सुवार हुई। फरमाइनि साम्हूं आई आहे, महबूब पंहिंजी चादर विछाई आहे, असां पुछरे रवानो महबूब वापसि रवानो कयो आहे। उन खां बाद में साईं खां सुवाल कयोसीं साईं केरु हुई, साईं जवाब पिया ॾिनी आहे मुंहिंजी जीजल अम्मा हलीमा हुई जे मूंखे खीर पियारियो हो। मुंहिंजी अम्मा कुराड़ी थी वई आहे, मां थो चवां अम्मा सां मुलाक़ात थिए, मथां ज़िंदगीअ जा आख़िरी ॾिहाड़ा हुजनि। त निगी मां जो इहो ख़्यालु आहे, सगी मां जो छा न ख़्यालु हूंदो। तूं मां त सगी मां खे विसारे वेठा आहियूं, हे त महबूब जे निगी मां जे लाइ ख़्यालु हो। तूं असां त उन नबीअ ते कलमो पढ़ियो आहे,
जो अज अबो नथो वणे, जो अज अम्मा नथी वणे। साहबी तो पूछा करे सही मां अम्मा के काबतुल्लाह जो तवाफ करायो, मां अम्मा जो हक़ अदा कयो या न? महबूब जवाब दिनो, मुझा साहबियो, मुझा शागिर्द, जरे तू अम्मड़ जे पेट में हुए लत्तियूं वणंदे रहे या उहो बि हक़ अदा कोन कयो अथई। सुभान अल्लाह। जरे पेट में लत्तियूं वणंदे न उहो बि हक़ अदा कोन कयो अथई। तूं असां कीअं भुलिया आहियूं त अम्मा असां थोरा कया तोते, तूं असां कीअं था चयो अब्बा असां तोते थोरो कयो आहे? कीअं असां इन शइ खे असां विसारे वेठा आहियूं? छो था पंहिंजी आख़िरत विञायूं? इन्हनि खां दुआयूं वठूं। सच ॿुधायांव, हींअर इहे आहिनि त औलाद खे परवाह ई न आहे। जॾहिं इहे हस्तियूं वयूं को पतो पवंदो त अबो अम्मा छा थींदो। मुंहिंजा सोना, इन्हनि जूं पारतियूं अलाह कयूं, इन्हनि जूं पारतियूं अलाह जे रसूल कयूं। जंहिंजूं पारतियूं मथां खां पियूं थियनि उन्हनि खे असां छो विसारियूं? छो असां उन्हनि जूं उन्हनि खां उन्हनि जा या उहा हस्तियूं अथई। सच ॿुधायांव, अबो अम्मा भले केॾा बि नाराज़ हुजनि पर ख़बर पवंदी अथनि त मुंहिंजे बचे खे धकु लॻो आहे, सभु शयूं फिटियूं करे मथां अचनि। ख़बर पवंदी अथसि त कोई विड़ियो अथसि, ओॾीमहिल ई सभु शयूं फिटियूं करे मथां अची बीहंदा अथसि। सोणा, जॾहिं इन्हनि जे लाइ असांजी उन्हनि जे दिलि में असांजे लाइ एॾी मोहबत, असां छो इन्हनि जी पंहिंजी दिलि मां उन्हनि जे लाइ मोहबतूं कढी छॾियूं? पर यादि रखिजो, इहा शइ बि अॼु कंदासीं, सुभाणे पोयां बि सोचंदो त असांजा अहिड़ी थींदी। हिकिड़े शख़्स पंहिंजे वालिदैन खे गीले हिकिड़े झंग में आंदो। हुनजो औलाद जॾहिं वॾो थियो वरी पीउ खे उन ई जॻह ते आंदे ते उनजे पीउ आंदो, रुनई बि खिलियई बि। पुट चयसि बाबा तुंहिंजो खिलण ऐं रोअण मूंखे सम्झ में न आयो। चवे थो बच्चा खिल रुनम इन जे करे त मां पंहिंजे बाबे खे हेसिताणी खिले आयो, खिलियमि इन जे करे अॼु मां कयो आहे, सुभाणे मां कयो, रब मूंखे ॾेखारियो, तूं कंदे सुभाणे तोसां बि। मां कयो, रब मूंखे ॾेखारियो जो तूं मूंखे हेसिताणी खिलिया आहे। अॼु खिलियमि इन जे करे वरी सुभाणे तुंहिंजो औलाद बि तोसां ईअं कंदो। ओॾीमहिल ई अबे सां माफ़ी वठी करे चए थो बाबा तो कयो, रब तोखे ॾेखारियो, मूंखे माफ़ कर। घरवारी रहे या न रहे तूं वापसि मूंसां रह। जो कि ज़ाल हिकिड़ी बि थी सघे थी, ॿी बि थी सघे थी, टी बि थी सघे थी, चौथी बि थी सघे थी, पर यार अम्मा हिकु थींदी आहे, ॿी कोन थी। सुभान अल्लाह। शरीयत चईन घरवारी जी इजाज़त ॾिनी आहे, पर मां जी हिकु ई मां थींदई। यार जॾहिं इहा हस्ती वेही न पोइ पतो पवंदई त अबू अम्मा छा थी। मां हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो आहे। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वटि हिकिड़ो फ़ैसिलो आयो। ॿ मायूं आयूं, हिकिड़ो ॿारु खणी आयूं। उन में हिकु वॾी माई हुई, हिकिड़ी नंढी माई। दाऊद अलैहिस्सलाम खे नंढीअ चयो त हीउ ॿारु मुंहिंजो आहे, वॾीअ चयो त हीउ ॿारु मुंहिंजो आहे। अब चोर चोरी कंदो आहे त पोइ रड़ियूं बि कंदो आहे न जान चढ़ण में। हा, पोइ ॿ टे कूड़ मथां ॿिया बि ॻाल्हाईंदो आहे। दाऊद अलैहिस्सलाम ॾिठो त हाणे माई जेकी वॾी आहे कूपियूं करे थी, दायूं करे थी, इन जो ई ॿारु हूंदो। नंढीअ खां कसे वॾीअ जे हवाले करिजे। पोइ साम्हूं सुलेमान अलैहिस्सलाम पियो अचे। ॾिठई त हिकु रोए पई, हिकु खिले पई। पुछा कई त मां हिकु खिले थी, हिकु रोए थी। तरी चई, नंढीअ चयो त हीउ ॿारु मुंहिंजो आहे, पर तुंहिंजे अबे दाऊद हिन जे हक़ में फ़ैसिलो कयो आहे, इन जे करे मां चुप आहियां। त सुलेमान